जादू देखा बस। साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं इते मुझे उस्ताद बनता है, उस्ताद मिला है। केड़ो उस्ताद? उस्ताद अरबाब कुकरन जो वॾो कपती तई, तू न सुञाणीस? मुलाकात बंद आ। ईअं न कर, रुगो बगड़ियूं करण जो मात, वधीक न करण जो मात। चवां थो त मुलाकात बंद आ। साईं मां गरीब आहियां, परे खां आयो आहियां, हिकिड़ो मिंट जे लाइ साईं। चङो हल, पर 1 मिंट खां वधीक न। ओए उठ, मुलाकात आई थी। तू आओ ताज खोल ॾींहुं थी विया हुआ, तो चम त उस्ताद सां मुलाकात करे अचां। उस्ताद तूं त राकेश पुट जी फरियाद दाख़िल कराइण आयो आहे न? राकेश पुट जो नालो न वठो हिते, त लथ ॾेई तोखे बि न मूं सां वारे छॾी लई। चओ ताज इहा ॻाल्हि न पुछी सा। राकेश पुट जो नालो छा वरितो आहे? ज़ुल्म थी वियो आहे। चवनि था त तूं गैर कानूनी थिया न वापारी आहे। हाणे त ज़ोर लायो वेठा आहिनि त लाचर पैदा करे ॾे। किथां लाचर पैदा करे ॾिया हिननि खे आऊं? उस्ताद इहो लाचर वरी केरु आहे? असांजे ॻोठ में रहंदो आहे छा? छा सम्झायां तोखे? ऐं पाण ई न सम्झी सघियो आहे त तूं कीअं सम्झंदे? उस्ताद हितां कॾहिं छॾींदे? दुआ करे सा, अलाह साईं दोज़ख मां मुंहिंजी जान छॾाए। दुआ कर। अलाह जी दुआ अथई। उस्ताद राकेश पुट जी चिक लॻी हूंदई। ये सुतल सूर न जॻा, ये मुंहिंजा सुतल सूर छो थो जॻाई? तो चम थाणे ते वञा थो, उस्ताद लाइ का चूकरी करी वञा। सुखड़ी? कहिड़ी सुखड़ी? हा उस्ताद इहे ॾिस, आनू बचो करी आयो आहियां, हाणे हिन खे पालजांइ। लिका 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 हिनखे लिका त वरी हिनखे ॿिया हथियार लॻाइनि मुंहिंजे पोयां। ओए हल, हाणे त सूबेदार साहब जे निकिरण जो टाइम थी वियो आहे। हल उस्ताद हाणे अलाह भाई पलते मालिक मिटरे के। हा यार ऐसा दुआ कर, इहो ई मालिक मिठड़ो हितां छॾाईंदो, इहो ई मालिक मिठड़ो छॾाईंदो। अदा तूं हिते कीअं? ख़ैर त आहे? इहा हाल? चता मां वियो त उस्ताद अरबाब सां मुलाक़ात करण, पुलिस हथियारनि जो केस लॻायो अथसि। हथियारनि जो केस? अरबाब हथियार थोरो ई कोन थो लॻे। हाणे छोरा चरियो त कोन थियो ई? चता पाण पे चई त राकेश जी चोरी जी जांच ॾियण वेठि त पुलिस ॿधे विहारे छॾियो। हाणे चवनि था लांचर ॾे त छॾियूंसि। हा जेको ॻाल्हि वञी एतिरे पंधु पहुती आहे। वाह मियां साहिब, वाह। तूं का ग़लती न कर, अरबाब फ़कीर छॾाइबो, जेतिरो बि ख़र्च ईंदो कबो। बसि चाचा मकान चुनो लॻो पियो आहे उस्ताद खां सवाइ, तूं का वार कर कजांइसि। मकान आबाद कबो, रे चरिया अहिड़ो आबाद कबो जो दुनिया वेठी ॾिसंदी। हाणे तूं हल, ॾींहं ॿिनि खां पोइ वकील सां ॻाल्हाए हमरा खे ॿाहिरि कढाए थो। हा जेकॾहिं तूं वञी अरबाब फ़कीर वटि त दिलि जाए ॾिजांइसि, चइजांइ त तुंहिंजे वार जी ज़मानत ॾिबी दिलि लाइ। ठीकु आहे साईं, महिरबानी। हल हाणे तूं हल हल हल। अहमद तोसां जेको इंटरव्यू ॾिनो हो, भाउ हुनखे त ऑर्डर मिली वियो, तुंहिंजो छा थियो? दादा मुंहिंजी सिलेक्शन न थी सघी।
ट्राई अगेन टेलेट जो दब घणो अर्सो को भी न रोके सघंदो आहे दग त रोकिया था वञनि था अहमद यूनिवर्सिटी जो डफर शागिर्द जेको टॉप लिस्ट ते आहे रहिजी विया आहियूं त असां माण्हू जंहिंजो को धणी साईं कोन्हे कुछ नेचर ते भी छॾे दे नेचर जे फैसले ते का भी कुवत असरअंदाज नाहे थी सघंदी असगर भा नेचर मां बि साह न विञाए हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो वारो ईंदो ज़रूरु ईंदो अदी नसीबा ही छा अंदर अच अदी अंदर अच अदी नसीबा खुश आ अदा बिस्मिल्लाह वे हाँ अदा अदी मरियम वैया पेके इजो थी अचे भला तूं दे हाल वाल अदो ताजल हाणे कीअं अदा अल्लाह के हाणे खुश आ हाँ वाह 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 उन ॾींहंनि में मां बि शहर आयो हुयुसि भेण पर एतिरा कम हुया जो बसि अस्पताल अचण भेण टाइम कोन मिलियो अधे ताजल खां पुछण ईंदुसि मयारी कोन थींदुसि ॾे हाल वाल अवेली महिल कीअं ॿाहिरि निकिती आहीं अदा मां तो वटि कम सां आई आहियां हुकुम कर भेण ॾोकड़ खपनि छा तो वारनि 5,000 मां 1,200 रुपया खपी विया आहिनि अदा शुक्र आहे मुड़ुस त चाक थियो ॾिठी न मारे ॾोकड़ जो जादू हाँ अदा ईअं त आहे पर हाणे भलाई करे जेके ॾोकड़ बचा आहिनि न से वापसि वठो बाक़ी तुंहिंजा 1,200 ऐं व्याज जा पैसा होरिया करे लाहे ॾींदसि अदी नसीबा ॾाढी का ज़ोरावरी मूं तोखे पैसा मोटाए वठण थोरी ॾिना हुया हाँ हाणे तूं हीअं कर जो महीने जो व्याज 700 रुपया जेको आहे उहो तूं मूंखे ॾे बाक़ी पैसा तूं पंहिंजे कम करे लाहे न थी अदा इहे ॾोकड़ रखे खपी वेंदा सो चयमि त कुझु बार हल्को थी पवे मूंखे पैसनि में वठण खां इनकार त कयो कोन्हे को पर माई पैसा मोटाए ॾीं त पूरा यानी 5,000 उन सां गॾु व्याज जा 700 रुपया अदा एतिरा लाॻीता पैसा किथां आणींदासीं हिन वक़्तु असां सफ़ा धोपिजी विया आहियूं कुझु महीननि जी मोहलत ॾे मां इहो त उन महिल तूं सोची आहे पैसनि वठण वक़्तु ॿ हथ अॻिते पई वधाई बाक़ी हाणे वरी मोहलत ते ज़ोर आहे ईअं त कोन थींदो आहे नसीबा कावड़ न कर भाउ ताजल कम ते चढ़ण जहिड़ो थिए त तुंहिंजा सभु पैसा लाहे छॾींदासीं पर हाली मजबूरी आहे अदा अॼु हाणे इन ॻाल्हियुनि सां मां बदल कोन आहियां भेण तुंहिंजा पैसा खाई कोन वेंदासीं ॿेली असां ते एतिरी सोढ़ न कर अदा ओ मुंहिंजी भेण ही पैसो मुंहिंजो ख़ैरात जो कोन्हे को धंधे जो आहे जेसि ताईं 5,000 रुपया न लाहींदीअ तेसि ताईं तूं छड़ा 700 रुपया व्याज जा ॾींदी कर हाणे तूं हीअं कर 700 रुपया व्याज जा मूंखे ॾे जीअं तूं चवीं अदा अॼु नसीबा ॾिस न ही मुंहिंजी सीड़प आहे न भला एतिरा पैसा मां कंहिं ॿिए धंधे में सीड़ाया दादी एतिरा पैसा मूंखे न मिलनि छा हा अदा अचे अदा हे तुंहिंजा 700 रुपया महिरबानी अदी चङो अदा मां हलां थी ईअं वरी कीअं थी नसीबा वेह न मरियम जो थी अचे मानी जा बग़ैर खणी पोइ वञ अदा पंहिंजो घर आहे बसि हाणे वञा वञी घर जी बि कयां चङो माशाअल्लाह वढ़िया ॾोकड़ वाह 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 यानी सीड़प जी पहिरीं मूरी लिख में छो मां खैर साही छो थी रोई पई पुट
जवाब दे मां लावारिस आहियां। अलाह न करे मां, असां तुंहिंजा वारस वेठा आहियूं, कंहिंखे साह आहे को तुंहिंजो नालो त खणी। पोइ नंढपण में त छो अड़ाए छॾियो वा? मां तव्हांजी हिकिड़ी धी हुयसि के 7 थिया त कोन हुयो वा जो जल्दी जल्दी पार थिए लाथो वा। अमा जेका ग़लती थियणी हुई सा त थी वई, हाणे छा कजे? को लिखी कोन लधोसे त नूरो ईअं थींदो। तूं दिलि न लाहे, 4 चङा वेठा आहिनि, ईअं सफ़ा को अंधेर बि कोन्हे। अम्मो मुंहिंजी पढ़ाई त बंदि न कयो न। 2-3 ॾींहं छॾ मां, अध्ययनवर चयो आहे न त पाणे रस्तो खोले ॾींदो। अम्मा मूंखे दुख बाबा जो आहे। बाबा छो ई बदिलजी वियो आहे? कोन बदिलजी वियो आहे मां, कम तां मोटी अचे त मां ॻाल्हाईंदीसां। ईअं ताजल खे पढ़ाईअ मथे हलणु कोन ॾींदसि। तूं सब्र कर, चुप कर। ॾाही थी आहे, पढ़ियल थी आहे, सब्र कर। चवण वठ, पढ़ वई, चुप कर।